अर्तुगरुल गाज़ीअ मां नोट कयल डायलॉग। असांजे दुश्मननि जी ताक़त असांजी बहादुरीअ जी निशानी आहे। जेसीं ताईं असां पंहिंजी रिवायतुनि खे बरक़रार रखियो तेसीं ताईं इस्लाम जो झंडो हमेशह बुलंद रहंदो। हीअ दुनिया अॻ में कंहिंजी थी आहे जो हाणे असांजी थींदी। हक़ जी राह ते हलंदड़नि खे मुंहिंजो रब कॾहिं बि तन्हा अकेलो नाहे छॾींदो। जेसीं ताईं असां रब जी राह ते हलंदा रहंदासीं तेसीं ताईं दुनिया जी का बि ताक़त असांखे शिकस्त न ॾेई सघंदी। असां वटि जेको आहे उन ते राज़ी रहियासीं त उहो असां लाइ ख़ुशी ऐं अमुन पैदा कंदो। कमज़ोरी ज़ाहिर कबी त गिदड़ बि शींहं थी पवंदो आहे। जेकॾहिं तव्हांजी दिलि साफ़ आहे त दुनिया जी का बि शैतानी ताक़त अव्हां खे शिकस्त नथी ॾेई सघे। असां या त गाज़ी थींदासीं या शहीद। दुनिया असांजी तलवारुनि जा वार हमेशह यादि कंदी रहंदी। जेकॾहिं असांजी दिलि में ईमान आहे त उहो ईमान अव्हां खे सच ॾांहुं वठी वेंदो। इब्न अरबी, जंहिंजो को ख़्वाब नाहे त उनजो को बि मुस्तक़बिल नाहे। हिकु आहे अलाह, सचो आहे अलाह। कुहाड़ी। इब्न अरबीअ जूं ॻाल्हियूं। कुहाड़ी कीअं ठहंदी आहे, छा तव्हांखे ख़बर आहे? अर्तुगरुल, कुहाड़ीअ खे लोहार हथोड़ीअ जी मार ॾेई ॾेई लोह खे कुहाड़ीअ जी शिकिल ॾींदो आहे। ईअं ई सोनारो सोन खे ऐं तोखे जेको कपिड़ो पातल आहे उहो बि ईअं ई ठाहियो वेंदो आहे। दुनिया जो मालिक अलाह आहे ऐं हीअ दुनिया मदरसो जंहिंजा असीं सभु शागिर्द आहियूं। सभु को इम्तिहान ॾींदो। कामयाबी अलाह जे वस आहे।